बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। हमारी सीरिया टाइम न्यूज़ प्रोग्राम व्यूज़ टाइम आवा यहाँ महताब अली नू नज़ीन कुछ अहम मामला आहिनि जिते ॻाल्हि कंदासीं। पहिरियों मामिलो त इहो आहे त PTI जी पार्लियामेंट्री कमेटीअ जो इजलास थियो आहे ऐं उन में PTI चेयरमैन इमरान ख़ान हुकूमत सां ॻाल्हियुनि ते राज़पो ज़ाहिर कयो आहे। इमरान ख़ान जो चवणु आहे त मईशत मुस्तहकम करण जे लाइ इसाक डार त कुझु न पियो करे, पर मुल्क जे बहितर मुस्तक़बिल जे लाइ हुकूमत जेका उन सां ॻाल्हियूं करे सघजनि थियूं। इन ते बि हुकूमत पारां इमरान ख़ान खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो आहे त इमरान ख़ान चवंदो त हू मरी वेंदो पर असां सां न ॻाल्हाईंदो, त हाणे इमरान ख़ान खे छा थियो आहे जो असां सां ॻाल्हियुनि जी मेज़ ते वेहणु चाहे थो। इन खां वधीक अहम कुझु टॉपिक्स आहिनि जिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिकु त गुज़िरियल ॾींहुं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी निजी TV सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अहम इंटरव्यू उन जो मंज़रिआम थी आयो ऐं उन खां पोइ गुज़िरियल ॾींहुं मोनिस इलाही जेके अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर आहिनि ऐं पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही जा पुट आहिनि, उन्हनि पारां बि हिकु इंटरव्यू ॾिनो वियो आहे। उन इंटरव्यू में अहम इंकिशाफ़ ऐं कुझु एतराफ़ बि साम्हूं आया आहिनि। मोनिस इलाही जो गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे इंटरव्यू दौरान चवणो त जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा ते तनक़ीद अजायो थी रही आहे। कमर जावेद बाजवा तमामु सुठो माण्हू आहे। हुन त इमरान ख़ान जे लाइ जॾहिं दरियाहनि जो रुख़ उन तरफ़ मोड़े छॾियो हुयो त उन वक़्तु उहो भलो हुयो, पर हाणे जनरल कमर जावेद बाजवा ते अजायो तनक़ीद थिए पई। मोनिस इलाही जो इहो चवणो त जनरल कमर जावेद बाजवा न रुॻो मुल्क में पर मुल्क खां ॿाहिरि वञी करे बि PTI जा केतिरा ई मसइला हल कया। एतराफ़ जेको कयो मोनिस इलाही उहो इहो हुयो त मोनिस इलाही जो चवणो त बेतमादी रिथ में इमरान ख़ान जो साथ ॾियण जे लाइ असांखे जनरल कमर जावेद बाजवा चयो हो। हाणे इहो हिकिड़ो अहम इंकिशाफ़ ऐं एतराफ़ आहे। अव्हांखे यादि हूंदो त PDM जी क़यादत सां ॻाल्हियूं तइ थी वियूं हुयूं। आसिफ ज़रदारी सां मुलाक़ात में मामला तइ थी विया हुआ, जंहिंखां पोइ परवेज़ इलाही ऐं आसिफ ज़रदारी हिक ॿिए खे भाकुर पाता, मिठाइयूं जेके आहिनि उहे विरहायूं वियूं हुयूं। उन खां पोइ थियो ई हुयो जो ओचितो राति पेट में परवेज़ इलाही बजाए PDM सां मिलण जे काफ़िलिक जी जेका समूरी क़यादत आहे उनखे नाराज़ करण खां पोइ PTI चेयरमैन इमरान ख़ान सां वञी मिलियो त इहे इन राज़ तां हाणे पर्दा खॼणु शुरू थी विया आहिनि। त उनजे पुठियां जेको आहे बेसिकली कमर जावेद बाजवा साहब जो हथु हो। हिते सवाल कुझु पैदा थियनि था ऐं केतिरा ई अहम सवाल पैदा थियनि था त जॾहिं कमर जावेद बाजवा जी सरबराही में फ़ौज जी आला क़यादत पारां एपॉलिटिकल रहणु, न्यूट्रल रहणु ऐं गैर सियासी रहण जा फ़ैसिला थी चुका हुआ, त पोइ कमर जावेद बाजवा साहब कहिड़ी रीति हिकु धुर जे लाइ न्यूट्रल न रहियो ऐं उन धुर जी सपोर्ट कंदो रहियो। छा थियो जो कमर जावेद बाजवा साहब उन धुर जी सपोर्ट कई, पर उनजे बावजूद बि PTI उनखे तनक़ीद जो निशानो बणायो। हाणे अचूं था अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी साहब जे इंटरव्यू ते। उन्हनि जेको इंकिशाफ़ कयो आहे, उन्हनि जो चवणु आहे त इमरान ख़ान जी जेका गेम आहे उहा तमामु वॾी गेम हुई ऐं हिन वक़्तु बि इमरान ख़ान जी तमामु वॾी गेम आहे ऐं उहा पाकिस्तान मां न पई ऑपरेट थिए, पाकिस्तान खां ॿाहिरां खां इहा गेम इहा रांदि जेका आहे उहा खेॾी पई वञे। ॿिन्ही जेके अॻवान आहिनि इन्हनि ॻाल्हियुनि खे डॉट बाय डॉट जेकॾहिं अव्हां मिलाए ॾिसंदव त पोइ वरी अञा कुझु घणियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे चिटियूं ऐं वाज़े थींदियूं। इन ते ई ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻूणा सफ़ीर आहिनि, सीनियर तजिया निगार एम्बेसडर डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब असांखे जॉइन कयो आहे। नसीर मेमर साहब असां सां गॾु आहिनि। अमर सिंधु साहिबा ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब अॼोके प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर। अव्हां खां शुरूआत कयूं पिया। सवाल त केतिरा ई मुंहिंजे ज़हन में अचनि पिया, अव्हांजे ज़हन में बि ईंदा, पंहिंजे तरफ़ां कुझु बि नथा अचूं। मोनिस इलाही गुज़िरियल इंटरव्यू दौरान इहो इंकिशाफ़ कयो त इमरान ख़ान ख़िलाफ़ु जेका बेतमादी रिथ हुई, इमरान ख़ान जो साथ ॾियण जे लाइ असांखे कमर जावेद बाजवा चयो, जंहिंखां पोइ असां उन जी कैंप जॉइन कई हुई। इन खां पोइ जेके सवाल पैदा थियनि था, अव्हां कीअं तर्जुमो कंदव सर उनजो? ॾिसो, मोनिस इलाही जो मामिलो या चौधरी बरादरान जो मामिलो का उहा ढकियल छुपियल न आहे। उहे ज़ाहिरा इशारनि ते हलंदा आहिनि ऐं फ़ौज हमेशह उन्हनि खे जेको चवंदी आहे उहे कंदा आहिनि। ॿियूं बि अहिड़ी पार्टीज़ आहिनि, पर ख़ासि तौर ते चौधरी बरादरान। त असां इन मामले में सोचंदासूं ऐं इन साइड ते ई ज़हन वञे थो पियो त मोनिस इलाही जेको चवे थो उन में सचाई नज़र थी अचे। हाणे इन में बिगर प्लान कहिड़ो हो उन ते बि माण्हू ज़हन लॻाए थो छॾे सके त बिगर प्लान छा थी पियो सके। अल्टीमेटली उन जो असुरु छा थियो त मोनिस इलाही खे जेको हुकुम मिलियो उन मुताबिक़ जीअं उहो चवे थो पियो उन वञी जॉइन कयो इमरान ख़ान खे। इमरान ख़ान खे उन जॉइन करण में पर तंहिं हूंदे बि जेका हुकूमत ठाहिणी हुई उन लीग ठाहे वरिती पंहिंजे कोलिजन पार्टनर सां मिली पंजाब में बि। जेकी कैलकुलेशन एंड कैलकुलस जेका सोचे थी पई
उन कैलकुलेशन एंड कैलकुलस में इहो हाई कोर्ट वारी साइड तां जेको इहो मसइलो थियो ऐं जेको हुकूमत वरी डिसलॉज थी वई नून लीग जी, उन्हनि जी उन्हनि शायदि न सोचियो न हूंदो जिन्हनि इहा प्लानिंग कई हूंदी उन लिहाज़ सां। पर उन वक़्तु जेको अॻिते थियो उहा किथे न किथे ॻाल्हि प्लानिंग थी वई हूंदी, अहिड़ो माहौल ठाहियो हूंदो जंहिंमें परवेज़ इलाही खे चीफ मिनिस्टर ठाहे छॾियूं विद ओनली 10 सीट्स। त ही त मामिलो हिकिड़ो नज़र थो अचे कॉम्प्लिकेटेड, मुंझियल, पर महसूस थिए थो पियो त प्लान ए ऐं प्लान बी जो को हिसो महसूस थिए थो पियो। इहो अचूं था पिया आसिफ ज़रदारी साहब वारी इन ॻाल्हि ते, त हू त ज़ाहिर आहे इन मामले में मशहूरु आहे त उहो मैनिपुलेशन पॉलिटिकल जो इन साइंस में उहो PhD उन जेॾीमहिल नो कॉन्फिडेंस मूव आई उन में बि आसिफ ज़रदारी साहब जो तमामु वॾो घणो रोल हो। ऐं हाणे बि जेको महसूस थिए थो पियो त हुकूमत पंजाब में वरी नो कॉन्फिडेंस मूव अची वेंदी ऐं उन लिहाज़ सां उन्हनि खे ज़रूरत पवंदी पंहिंजे MPs जी, जेके उन्हनि जा खुटियल आहिनि उन्हनि MPs जी। त उन में हाणे मोनिस इलाही जेको बयानु थो ॾे, हाणे तव्हां कनेक्ट करे वठो जे नो कॉन्फिडेंस मूव अचे थी पई त मोनिस इलाही वारा वोट काॾे वेंदा। ऑब्वियसली जेको इहो इशारो साम्हूं नज़र थो अचे उन मुताबिक़ जो नो कॉन्फिडेंस मूव आई ऐं अंदरून खाना काई इन मामले में ॻाल्हि ॿोल हलंदी बि हूंदी इन लिहाज़ सां। त इहो त हिकिड़ो हाणे जेका आहे मुंझियल, पर ॻाल्हि बिल्कुलु हाणे पधरी थींदी थी वञे त जो नो कॉन्फिडेंस मूव आयो त पंजाब में ख़ासि तौर ते उन्हनि खे PTI खे हुकूमत बचाइण तमामु ॾुखी थी पवंदी आफ्टर दिस कैलकुलस एंड मैनिपुलेशन जेका हाणे थिए थी पई ऐं थियणी आहे अॻिते वञी। त उहो हिकिड़ो इमरान ख़ान जी तव्हां विच में इंट्रो में ॻाल्हि कई, इमरान ख़ान इन ॻाल्हि खे उनखे हाणे सम्झ अची वई हूंदी या कंहिं सम्झाए छॾियो हूंदो त बाबा पंजाब जी हुकूमत बि वञे थी पई हाणे टेबल टॉक ते अची जे हू चवनि था पिया त इलेक्शन 2 महीना पहिरियां कराए था वठूं या अक्टूबर में उन्हनि चयो आहे वक़्त ते कराए छॾनि, छो जो हुकूमत बि त उहो पंहिंजी प्लानिंग ॾेई छॾी न त अक्टूबर में कराईंदासूं। हाणे उन्हनि वटि हिकिड़ी आहे डायलॉग करण जो नुक़्तो ते असांजो त इरादो अक्टूबर में हो, चङो असां पहिरियां थोरो कराए था छॾियूं अक्टूबर खां अगस्त में या जुलाई में या जून में। त मूंखे त इहो थो सोचे जेको मंज़रनामो हाणे डेवलप थिए थो पियो। रहियो सुवाल मुनिस इलाही जो त बाजवा साहब जी जेका उन ॻाल्हि कई, बाजवा साहब त शहीदनि जे उन ते जेॾीमहिल प्रोग्राम हो, फंक्शन हो, उन में उन काफ़ी पंहिंजी सफ़ाई पेश कई, पर इहा ॻाल्हि जेको मुनिस थो चवे उनजी बरक्स आहे त माना यू टर्न जाॾे काॾे हले थो पियो। त हीअ महसूस थिए थो पियो त रिथाबंदी टाइम ते नो कॉन्फिडेंस मूव जे टाइम ते इहा ॻाल्हि जेका थी आहे उहा थोरी घणी सिलसिलो अञा हलंदो। ए पॉलिटिकल चवणु सवलो आहे, पर असांजे मुल्क जे हर मामले में जेका आहे हिसो आहे फोर्सिस जो, उहो हिसो अचानक जे कढंदो त काफ़ी सारी शयूं जेके आहिनि उहे किरी पवंदियूं ऐं उन्हनि खे बि एतिरो सवलाई सां छॾण जो उहो बि न सोचींदा त हर का शइ छॾे ॾियूं। जेके इन में मौज मेला हुया उहे मौज मेला ईअं नसीब न थींदा आहिनि, ख़ासि तौर ते फोर्सिस खे जिथे बि तव्हां दुनिया में वञो। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त इहो जे ए पॉलिटिकल जो बयानु थियो उन में ज़ाहिर असांखे नज़र आई ॻाल्हि त उन में घटिताणी थी ही जे न थिए हा घटिताणी ए पॉलिटिकल वारे मामले में। ऐं उन में तव्हां चओ था पिया त काफ़ी हद ताईं शयूं ज़ाहिर ज़हूर नज़र न पई अचनि, पर जेके अरेस्ट पिया थियनि, पॉलिटिकल अरेस्ट पिया थियनि, इहे ॻाल्हियूं जेके थियनि पियूं त महसूस थिए पियो त ज़ाहिर आहे अञा बि इन्वॉल्वमेंट आहे असांजे फोर्सिस जी। त ही जे ॻाल्हियूं असां सभु ॾिसूं त त बाजवा साहब वारी ॻाल्हि मुनिस इलाही जेको करे थो पियो उन में हाणे ज़मीनी हक़ाइक़ जेके साम्हूं था अचनि त महसूस थिए थो कि हा उहो ॻाल्हि सची थो करे। मंज़रनामो अॻिते जेको वधे थो पियो, इमरान ख़ान जेको अहिड़ो सवलो न हो त चवे त मां टेबल टॉक लाइ हाणे तयारु आहियां, ऐं सवलाई सां इमरान ख़ान अहिड़ो सवलो न हो त चवे त मां इंस्ट्रक्शन ॾेई छॾी आहे सॼी पंहिंजी पार्टी खे ऐं सोशल मीडिया खे कि हाणे तव्हां आर्मी खे ऐं चीफ खे क्रिटिसाइज़ न कंदव
इहो हुजे हा त जेको उनजी टोन ऐं लैंग्वेज हुई, जेको तेज़ी हुई, उन में घटिताणी न अचे हा। त ही सभु शयूं असांजे ज़हन में रखूं था पिया त उनखे बि ज़रूरु अहसासु ॾियारियो हूंदो उन जा जेके इर्द गिर्द जेके चौधारी माण्हू आहिनि या जेके असांजा इदारा आहिनि जिन्हनि खे मुल्क जी गणती आहे, इकोनॉमी जी गणती आहे, जिन्हनि खे अॼु बि IMF जे तरफ़ां अची वियो आहे त बाबा फ़िलहालु उहे पंहिंजो जेको ढांचो ॾियणो हो, उन्हनि खे जेके पैसा ॾियणा हुआ, उहे बि फ़िलहालु उहे नथा ॾियनि। जमील अहमद ख़ान साहब, जी जी सॉरी मांखे इंटरप्ट कयो सर। अहिड़े वक़्त ते जॾहिं पंजाब हुकूमत किराइण जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, इमरान ख़ान जेको ऐलान कयो, ऐं साॻे वक़्तु मतिलबु त परवेज़ इलाही जी हुकूमत जे ख़ात्मे ॾी जॾहिं ॻाल्हि पई थिए त उन वक़्तु आसिफ़ ज़रदारी साहब जो इंटरव्यू आहे, उन में इहो चवणु त परवेज़ इलाही सां नाराज़गी का बि न आहे, पर दूरियूं पैदा ज़रूरु थियूं आहिनि ऐं उहे दूरियूं ख़तमु थी सघनि थियूं। अॻु बि असां दूरियूं ख़तमु कयूं जॾहिं खेसि डेप्यूटी वज़ीर आज़म बणायो, हालांकि उहो उहिदो ई न हुयो। साॻे ई वक़्तु वरी मोनिस इलाही जो इहो इंटरव्यू त बेतमादी रिथ में इमरान ख़ान जो साथ ॾियण जे लाइ असांखे जनरल कमर जावेद बाजवा साहब चयो, जेके हिन वक़्तु न आहिनि। इहा बि गौरतलब ॻाल्हि आहे त इनखे बि लिंक करे सघिजे थो इन ॻाल्हि सां त वाक़ई बेतमादी रिथ जेकॾहिं आई त काफ़िलिक जेका आहे उहा हाणे PDM जमात जो या आसिफ़ ज़रदारी जो साथ ॾेई सघे थी न। उहो त इंडिकेशन इहो ई थियो, ग्राउंड थो ठहे, जी, पब्लिक ओपिनियन थी ठहे त हीउ इमरान ख़ान जे वटि असांखे मोकिलियो वियो, इमरान ख़ान खे डायरेक्ट सपोर्ट मिलंदी, इमरान ख़ान कूड़ थो ॻाल्हाए, इहो साबित था करणु चाहिनि न, इहो साबित उते करणु था चाहिनि। इन करे ऐं काफ़िलिक खे हिकिड़ो ग्राउंड हाणे तयारु थींदो त ॾिसो असां त पहिरियां बयानु ॾेई चुकिया आहियूं, ऐं आसिफ़ ज़रदारी साहब जेको चवे थो ग़लति नथो चवे, त हू उन जा वास्ता रस्ता कातिल लीग खे माफ़ करे डिप्टी प्राइम मिनिस्टर ठाहिण को सवलो कमु न हो। उन लिहाज़ सां त हू हाणे हीउ त तमामु सवलो कमु आहे त चौधरी परवेज़ इलाही उन सां दूरी थी पर नाराज़गी न थी, उन खां वधीक त नाराज़गी न थिए हा न, त जंहिं महिल इनखे कातिल लीग चयो वियो हो, हाणे उन खां तमामु घटि नाराज़गी आहे। त उन लिहाज़ सां तव्हां सम्झो त उनखे ज़ाहिर आहे उनजी पोज़ीशन खे शायदि बरक़रार रखनि ऐं चवनि त मां ठीकु आहे तूं असां सां मिली पओ, या को मुनिस इलाही खे को उहिदो ॾियनि, त इहो हाणे वक़्तु ॿुधाईंदो। पर इहे इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि में जेको तव्हां ज़िक्र कयो आहे उन में लिंक डायरेक्ट मिले थो पियो, बल्कि इहे टई ॻाल्हियूं जेके थियूं आहिनि उन में लिंक डायरेक्ट मिले थो पियो। जी ठीकु आहे जमील साहब, वापसि सवाल ईंदासीं। प्रोफेसर इनाम भट्टी साहब बि असां सां गॾु आहिनि ऐं अमर सिंधु साहिबा बि असां सां गॾु आहिनि। थैंक यू सो मच अमर सिंधु साहिबा ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहब। इनाम साहब आवाज़ अचे पियो मां ॾे? जी बिल्कुलु मेहताब। इनाम साहब, अव्हां कीअं ॾिठो गुज़िरियल जेके ॿ इंटरव्यू साम्हूं आया आहिनि? आसिफ़ अली ज़रदारी साहब जो अहम बयानु, हिकु त चवनि पिया पंजाब में असां वटि नंबर्स पूरा आहिनि, इहे नंबर्स वधाए बि सघूं था, परवेज़ इलाही सां नाराज़गी का बि न आहे, दूरियूं ज़रूरु पैदा थियूं आहिनि, ऐं डेप्यूटी वज़ीर आज़म खे जॾहिं बणायो त उन वक़्तु बि असां दूरियूं ख़तमु कयूं हुयूं। वरी साॻे वक़्तु मोनिस इलाही जो बयानु, मोनिस इलाही जे बयानु त इमरान ख़ान जे एंटी बाजवा जेको बयानियो आहे उन जा जीअं सिंधी में चवंदा आहियूं बखिया उडेड़े छॾिया आहिनि। सर महिरबानी मेहताब। मुंहिंजे ख़्याल में कल्ह मूं आउट राइटली तव्हांखे इन सुवाल जे जवाब में रद्द करे छॾियो त को इमरान ख़ान पंजाब जी असेंबली टोड़ण में कामयाबु ईंदो या 20 तारीख़ ताईं शइ थींदी या इलेक्शन चूंडनि जी जेका अर्ली का तारीख़ अची वेंदी। मूं तव्हांखे इहो ई ॿुधायो त कुझु बि थी सघे थो, ऐं उन में मेन मूं इहो ई चयो त चौधरी बिरादरान इलेक्शन जल्दी थियणु, चूंडुनि खां अॻु में असेंबलियूं टोड़णु या ईंदड़ वक़्त में वरी चूंडूं जेके टाइम ते आहिनि उहे थियणु, उन्हनि सभिनी में पंहिंजे फ़ाइदे खे तोरींदा, तकींदा, मापींदा, ऐं उन खां पोइ जेको संदन फ़ाइदे में हूंदो फ़ैसिलो उन तहत ई कंदा। उन खां पोइ इहा बि शइ वाज़े थी आई त मेहताब हाणे त सभिनी जी ख़बर पइजी वई त एंटी इस्टेब्लिशमेंट केरु आहे। इहे सभु जा सभु प्रो इस्टेब्लिशमेंट आहिनि, ऐं सभु जा सभु प्रो इस्टेब्लिशमेंट इन जे करे आहिनि त जॾहिं उन्हनि खे जितां इशारो मिले थो उन इशारे ते हू न रुगो अमल दरामद कनि था, पर गॾिजी वेही करे पंहिंजे मामलनि खे सिधे करण जे लाइ उतां ई सभु शयूं जेको आहे सो इंस्ट्रक्शन्स हासिलु कनि था। आसिफ़ ज़रदारी जेकॾहिं हींअर चौधरी परवेज़ इलाही सां ॻाल्हाईंदो ऐं उनखे ॻाल्हियुनि में कामयाबु करे पाण ॾांहुं वठी थो अचे त तॾहिं बि यकीन सम्झो त उनजे पुठियां बि उहे ई धुरियूं हूंदियूं जेके चवनि थियूं त फेब्रुअरी खां पोइ असांजो सियासत में तालुक़ु कोन्हे, पर हाणे त ख़बर पइजी वई त फेब्रुअरी खां पोइ बि केतिरो तालुक़ु रहियो आहे। मुनिस इलाही त
इहे बि ॾाढो हिकिड़ो इंकशाफ करे छॾियो, जेको शायदि हाणे कमर जावेद बाजवा जे लाइ ख़ुदि हिकिड़ो वॾो सुवाल हुजे त तव्हां कौल ऐं फ़ैल में केतिरो तव्हां वटि तज़ाद आहे, तव्हां जेको चओ था उन ते यानी अमल नथा कयो। ऐं क़ौम खे ज़रूरु इन जो जवाबु मिलणु खपे, मतिलबु इन सवाल जो हक़ हुजणु खपे इनाम साहब त जॾहिं फ़ौज जी आला क़यादत मिली करे इहो फ़ैसिलो कयो त एपॉलिटिकल थियूं पिया, पोइ जनरल कमर जावेद बाजवा साहब जेके हिन वक़्तु रिटायर थी चुका आहिनि, उन्हनि शायदि इंडिविजुअल हैसियत में आउट ऑफ द वे वञी करे इमरान ख़ान जी सपोर्ट कई ऐं उनजे बदिले में वरी एंटी बाजवा कैंपेन जेका आहे उहा बि बर्दाश्त कई, मतिलबु तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं बाजवा साहब। इन मां हाणे साफ़ मतिलबु इहो थियो त ही पंहिंजे मुफ़ादनि जे लाइ कुझु बि करे सघनि था। हिननि वटि क़ौम जो, मुल्क जो ऐं उन जे मुस्तक़बिल जो को बि मुफ़ाद अज़ीज़ कोन्हे। उन्हनि खे हिकिड़ा पंहिंजा ज़ाती मुफ़ाद अज़ीज़ आहिनि, उन्हनि ज़ाती मुफ़ादनि जे तहफ़ुज़ जे लाइ सभु गेम खेॾनि था। ऐं उहो सिर्फ़ु हिननि जो न, ही सभु सियासी जेके इक़्तिदार जी बुख में जेके उन्हनि सां वञी करे मिलनि था ऐं उन्हनि सां गठजोड़ कनि था, उन्हनि जी बि साॻी सूरत हाल आहे। त मतिलबु हिननि खे अवाम खे हाणे सोचणु खपे, अवाम खे सम्झणु खपे त केर बि मुल्क ऐं अवाम जे लाइ उनखे का तकलीफ़ ऐं दर्द ऐं ऊनो कोन्हे। हर को पंहिंजा पंहिंजा मुफ़ाद उन्हनि खे सर्व पियो करे, पोइ उहो चाहे चूंडूं हुजनि, चूंडुनि जे अंदरि के इंजीनियर्ड नतीजा हुजनि, चूंडुनि खां पोइ का मफ़ाहिमत हुजे या चूंडुनि खां पोइ कंहिंखे कहिड़ा नंबर पूरा करे ॾियणा आहिनि, कंहिंजी गेम कीअं हाराइणी आहे, कंहिंजी कीअं खटराइणी आहे, उहे सभु शयूं उतां थियनि थियूं ऐं उन में इहे सभु शरीक अमल आहिनि। त हाणे बि आउं यकीन सां चई सघां थो त ईंदड़ वक़्त में 20 तारीख़ ताईं असेंबलियूं पंजाब जूं न टुटंदियूं। ऐं मूं इहो बि चयो हो त जेकॾहिं सियासी तरीक़े सां का बि धुर हिकिड़ी छॾे ॿिए कंहिं सां इतिहाद करे थी ऐं उन में PTI जी जेकॾहिं हुकूमत वञे थी ऐं तब्दीली अचे थी त इहो जमहूरी अमल आहे। पर हाणे उन जमहूरी अमल में जॾहिं ॾिसूं था त सही अमल जे ज़रिए यानी सिधे पॉलिटिकल रस्ते जे ज़रिए, सियासी वाट जे ज़रिए जेके आलूदगी वारा तरीक़ेकार इस्तेमालु थियनि था, उहे चाहे पैसनि जी उन में जेका आहे सा आलूदगी शामिल हुजे या कंहिंजे ताक़त ऐं ॾंडे जी आलूदगी शामिल हुजे, उहे ॿई क़िस्म जूं पॉल्यूशन्स जेके आहिनि सियासी ऐं जमहूरी अमल खे गंदो बणाइनि था ऐं गंदगी ॾांहुं वधीक धिकनि था। ऐं सम्झां थो हींअर बि पंजाब असेंबली जे अंदरि जेकॾहिं इन क़िस्म जे तरीक़े सां उहा शइ थिए थी त मूंखे लॻे थो त अञा वधीक तव्हांजा मसइला वधंदा वेंदा ऐं हींअर पाकिस्तान जी मईशत, पाकिस्तान जो मुस्तक़बिल उहो जेको नज़र पियो अचे उहो ॾाढो अज़ाब वारो आहे, ॾुखियो आहे। जेका रोज़ वधंदड़ महांगाई आहे, ख़ासि करे कल्ह वारे ॿिनी इंटरव्यूज़ खां पोइ त मतिलबु तमामु वॾियूं जेके आहिनि उहे चैलेंजिस बि नज़र अचनि पियूं, वॾियूं ॾुखियायूं आहिनि मुल्क में सर। एतिरियूं वॾियूं ॾुखियायूं आहिनि महताब, जो तव्हां हींअर डिसंबर जीअं आउं मुसलसिल 3-4 प्रोग्रामनि में चवंदो आयो आहियां त डिसंबर खां पोइ तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त मुल्क जी मईशत किथे थी बीहे ऐं छा थी सूरत हाल थिए। बिल्कुलु जेको सिनारियो आहे इनाम साहब, सॉरी अव्हांखे इंटरप्ट कयो इन हवाले सां, अव्हां जी ॻाल्हि टू द पॉइंट रही आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब ॿुधनि पिया, उन्हनि जेके तज्ज़िया कया उहे बि हिन वक़्त ताईं सही थींदे नज़र अचनि पिया। ऐं अमर सिंधू साहिबु आहे कुझु टाइम अॻु पंजाब में बाई इलेक्शन्स में जेतिरियूं सीट्स इमरान ख़ान खयूं आहिनि न, उन हवाले सां उन्हनि जो बि इहो ई राय हुयो त इन में इमरान ख़ान जो को हथु ई न आहे। इमरान ख़ान खे पाण खे बि तमामु वॾी हैरत आहे त एॾो वॾो मैंडेट उनखे कीअं मिलियो आहे। इन जे पुठियां बि ज़रूरु के क़ुवतूं आहिनि जिन जे करे इहो थियो आहे। अमर सिंधू साहिबा ॿुधो पिया हुआ? इनाम साहब वापसि सां रहंदासीं सर असां सां रहिजो राब्ते में। अमर सिंधू साहिबा, अव्हांखे यादि हूंदो त परवेज़ इलाही जॾहिं आसिफ़ ज़रदारी जी कैंप छॾे करे, PDM जी कैंप छॾे करे ऐं राति पेट में इमरान ख़ान सां वञी मिलियो त पोइ काफ़ी सवाल इहो थिया त ओचितो काफ़ लीग वारनि खे छा थी वियो, परवेज़ इलाही एॾो को इनकलाबी थी वियो, एॾो नज़रियाती थी वियो जो इमरान ख़ान सां वञी मिलियो आहे। पर गुज़िरियल ॾींहं अॼु वरी इहो वाज़े थी वियो त को इनकलाबी या नज़रियाती न, पर इशारती ज़रूरु थी वियो। जितां इशारो मिलियो उन इशारे ते उन अमल दरामद कंदे इमरान ख़ान जी कैंप जॉइन कई हुई। ऐं उनखां अलावा जनरल कमर जावेद बाजवा साहब जे हवाले सां जेको मोनिस इलाही एतराफ़ इंकिशाफ़ कयो, इनखे मां कीअं पिया ॾिसो, छा कमेंट कंदव? मुंहिंजे ख़्याल में जेका असां शयूं वाज़े थींदियूं पयूं अचनि, पर जेके सीनियर तज्ज़िया निगार आहिनि उहे इन ॻाल्हि खां नावाक़िफ़ न आहिनि। हाणे कुझु शयूं इयूं आहिनि जेके बिहाइंड द सीन थी रहियूं हूंदियूं आहिनि, उनखे माण्हू महसूसु करे रहियो हूंदो आहे ऐं उनजो इज़हार ज़रूरु करे रहियो हूंदो आहे, पर जीअं त उनजी कंहिं क़िस्म जी जंहिंखे चइजे त गवाही न हूंदी आहे उन टाइम ते,
जंहिं टाइम ते इमरान खान बाई इलेक्शंस में मेजॉरिटी सां खटे आयो हुयो उन वक़्तु ई जेका असां मूं चयो पिए ऐं हा काफ़ी ॿियनि तजिया निगारनि जो इहो ख़्यालु हुयो त इहा जेका इहा का माण्हुनि जे वोट जी न पर इहा हिकिड़ी हथरादू क़िस्म जी जेका जेका थी आहे कामयाबी उन कामयाबी जी जेका मां हिकिड़ी इंडिकेशन ॾियां त ख़ुदि जेके आहिनि से तव्हां PTI जे ख़ुदि इमरान खान जा बयान पढ़ी ॾिसो त उन वक़्तु सदन चवणु हुयो त असां अधु खां मथे सीटूं खणंदासीं पर जहिड़े तरीक़े सां उनखे कामयाबी मिली उन्हनि जे लाइ हैरान कुन हुई ऐं उहो हैरान कुन इन करे उन लाइ बि थी सघे थी छाकाणि त उन वक़्तु जेका डबल गेम हले पई उहा गेम इमरान खान खे फ़ाइदो ॾियण खां वधीक इहो हुयो त जेका पंजाब आहे पंजाब उहो कंहिं बि हिकिड़ी पार्टी जे हवाले नथो करे सघिजे छाकाणि त जेका असां एस्टेब्लिशमेंट इहो साॻियो ई बाजवा साहिबु हुयो जंहिंजे करे नवाज़ शरीफ़ खे ॿाहिरि वञिणो पियो हुयो उहो साॻियो ई बाजवा उनखे कीअं सॼे पंजाब में फ्री हैंड ऐं हथों सां इलेक्शन ॾेई सघे थो इहा ॿी ॻाल्हि आहे त अञा बि जेकॾहिं ॻाल्हि खे वधीक अॻिते वधाइजे त बाजवा साहिब जो जेको बाजवा डॉक्ट्राइन जेको 10 साला प्रोजेक्ट हुयो उन 10 साला प्रोजेक्ट में एतिरी त तब्दीली ज़रूरु आई हुई त 10 साला प्रोजेक्ट में जेका इमरान खान माइनस पे थियो पर 10 साला जेका प्रोजेक्ट हुयो उन में बाजवा साहिब जे पंहिंजे माइनस थियण जो को ख़ासि घणो इरादो न हुयो जहिड़े तरीक़े सां शयूं तब्दील पे थियूं उन्हनि शयुनि जी तब्दीली जेका असांजा कुझु जेके आहिनि से आदर्शी जेका तजिया निगार आहिनि उन्हनि खे इन ॻाल्हि ते हैरत न थियणु खपे त पाकिस्तान में केरु एंटी इस्टेब्लिशमेंट कोन्हे इहो ज़रूरु थियणु खपे त पाकिस्तान जे अंदरि कहिड़ी प्रो पीपल्स या प्रो पॉलिटिक्स प्रो पार्लियामेंट पॉलिटिक्स आहे ऐं प्रो जंहिंखे चइजे त मिलिट्री या प्रो डिक्टेटरशिप या प्रो डेमोक्रेटिक एंटी डेमोक्रेटिक सियासत आहे इनखे ईअं सम्झणु खपे जीअं पाकिस्तान जे अंदरि हिन वक़्तु का खाॿे धुर जी सियासत जेका असां नज़र जेकॾहिं केरु चवे त भई खाॿे धुर जी का या खाॿे धुर जी बि बल्कि ईअं चइजे त जेका खाॿे धुर जी का सियासत थींदड़ आहे त मां नथी सम्झां त हींअर का खाॿो धुर हींअर सभई साॼा धुर आहिनि का बि खाॿी धुर जेका असां मौजूदु कोन्हे ईअं चई सघिजे थो त हींअर जेका बि सियासत आहे उहा सियासत यकीनन जेका असां हिकिड़ी ख़ासि जेका असां डायरेक्शन जेका ज़रूरु आहे उनजो मुखालिफ़ केरु कोन्हे केरु जेकॾहिं चवे थो चाहे इमरान खान नाला खणी चवंदो रहियो पर उहो बि हिकिड़े इदारे जे ते कावड़ियल इन करे हुयो त उहो इदारो खे सपोर्ट न करे रहियो हुयो पर इहा कतई न हुयो त उनजी सपोर्ट खां सवाइ उनखे का गारंटी हुई त मां अची सघंदसि ईअं का बि सियासी जमात आहे उहा इन्हनि जी जेका सपोर्ट या इन क़िस्म जी जेका जंहिंखे न्यूट्रल बि चइजो उन क़िस्म जी जेका नथो चई सघिजे त आशीर्वाद खां सवाइ वेही सघनि था अलबत्ता हिकिड़ी जेका मुंहिंजो शुरू खां वठी जेका हीअ हली हुई चीफ जस्टिस मुखालिफ़ जेका तहरीक हली हुई उन ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं हिकिड़े नज़रिये में मुंहिंजी का बि तब्दीली कान आई आहे उहा नज़रियो इहो आहे त सियासत ऐं अवामी सियासत सिर्फ़ु उहा आहे जेका उन्हनि जे डिज़ाइन खे बिगड़े छॾी आहे मां ईअं कतई न चवंदसि उन्हनि जी जेका इजाज़त सां अचे थी इजाज़त लेकिन अवामी प्रेशर ऐं अवामी मूवमेंट अहिड़ी रहे थी त उन्हनि जो डिज़ाइन बिगड़जी वञे थो मिसाल जे तौर ते जेको डिज़ाइन NRO मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा खे ॾेई ऐं इन मां कंहिंखे शक न हुजणु खपे त बेनज़ीर भुट्टो साहिबा खां ईअं आई हुई उहा मुशर्रफ जी जेका NRO वठी आई हुई उन NRO वठी मुशर्रफ जेको प्लान ठाहियो हुयो मुशर्रफ खे ॿाहिरि हलणो पियो वञिणो पइजी वियो हुयो मुशर्रफ जहिड़े तरीक़े सां निकितो हुयो ऐं चवंदो रहियो हुयो त हीअ जेका वर्दी मुंहिंजी जेका
खल आहे, मुंहिंजी चमड़ी आहे, ऐं उन खल समेत खल कीअं लाराई वई ऐं खल खां पोइ उनखे कीअं जलावतन कयो पियो, इहो सिर्फ़ु अवामी ऐं जेका असां प्रो डेमोक्रेटिक जेका असां सियासत उहा करे सघे थी। ठीकु आहे। ॾिसणो इहो आहे त प्रो डेमोक्रेटिक सियासत हिननि जो जेका डिज़ाइन हुयो 10 साला डिज़ाइन, उन 10 साला डिज़ाइन जे अंदरि पंच कीअं आया, उन 10 साला डिज़ाइन मां ख़ुदि बाजवा डॉक्ट्राइन जो जेको ख़ालिक़ हुयो उन बाजवा खे न रुगो ॿाहिरि कयो, पर वेंदे तव्हां ॾिसो था त मुनस इलाही जहिड़ो जंहिंखे जेको मुकम्मल आशीर्वाद जो माण्हू आहे उन बि उनखे कीअं एक्सपोज कयो आहे। ही दरअसल जेका असां हिन जो बाजवा साहब जो ई पंहिंजो एजेंडा हुयो। हाणे मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इहा जेका असां इहा त हिकिड़ी ॻाल्हि ई थींदी जेकॾहिं केर बि चवे थो त केरु एंटी आहे ऐं केरु प्रो आहे, एंटी ऐं प्रो जे बजाए इहा ज़रूर ॾिसी सघे थी त केरु प्रो डेमोक्रेटिक आहे, केरु प्रो पार्लियामेंट आहे ऐं केरु पार्लियामेंट जे अगेंस्ट बीठो आहे, पार्लियामेंट खे स्ट्रेंथन करणु नथो ॾियणु चाहे। पाकिस्तान जी सियासत हाणे इते बीठल आहे। इन खां अॻिते अगरि केरु ॾिसे थो उहो आदर्शी तौर ते इनकलाब जा ख़्वाब बि ॾिसी सघजनि था, उन में को हर्ज कोन्हे, पर प्रेगमेटिकली जेका सियासत जे ग्राउंड रियलिटी ते बीठी आहे उहा इते बीठी आहे। इन खां अॻिते अमर सिंधु साहिबा जेके अस्करी इदारनि जो सरबराह जेकॾहिं उनखे हिकिड़ो सियासतदान एक्सपोज थो करे त उन डिज़ाइन में ईअं शामिल रहियो आहे त असांखे चयो वियो त हिन वक़्तु जेके इनखे ख़ान साहब खे सपोर्ट करणी आहे या ख़ान साहब खे जॉइन करिणो आहे। इहा ई जेका असां सियासत आहे पाकिस्तान जे अंदरि ऐं एतिरी ई स्पेस रही आहे। हाणे मूंखे जेका असां जेको डपु इहो आहे त इहा स्पेस बि मुमकिन आहे त मुस्तक़बिल में ईअं एतिरी सेफ न रहे। इन सूरत में सेफ न रहे जेकॾहिं ख़ान साहब या जेकॾहिं परवेज़ इलाही या जेकॾहिं नून लीग या जेकॾहिं पीपल्स पार्टी मां केर बि जेकॾहिं इन प्रो पार्लियामेंट पॉलिटिक्स खां हटे थो ऐं प्रो पार्लियामेंट पॉलिटिक्स ऐं प्रो कॉन्स्टिट्यूशनल पॉलिटिक्स खां हटे थो त मां सम्झां थी त उहो पंहिंजो ग्राउंड विञाए थो। कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि आइन जे अंदरि केतिरी गुंजाइश थी सघे थी, जेकॾहिं आइन जे अंदरि गुंजाइश आहे अदम एतमाद जी, उहा अदम एतमाद। अमर सिंधु साहिबा, अदम एतमाद जे हवाले सां ॻाल्हियूं बि हलनि पियूं ऐं इफ यू कुड अलो मी, गुज़िरियल ॾींहं वारी मूवमेंट्स खां पोइ मां ईअं चवां त पाकिस्तान में वरी हिकिड़ी डर्टी पॉलिटिक्स जे नए दौर जी शुरूआति जेका उहा थी पई। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब सां ॿधूं पिया ऐं उनखां वापसि वरी अवां ॾींदासीं, प्लीज़ तव्हां बि असां सां गॾु रहिजो। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, गुज़िरियल ॾींहुं आसिफ ज़रदारी साहब जो इहो चवनि त इमरान ख़ान जी तमामु वॾी गेम आहे, उहा तमामु वॾी गेम हुई बि सही, हिन वक़्तु बि आहे ऐं उहा पाकिस्तान में न पर ॿाहिरां खां खेॾी पई वञे, त इन गेम जो अनफॉर्चुनेटली जनरल क़मर जावेद बाजवा साहब बि हिसो रहिया ऐं अव्हांखे छा पियो लॻे त ॿाहिरां किथां मतिलबु के इशारो को सम्झ में ॻाल्हि अचे थी? अमेरिका ख़िलाफ़ बि इमरान ख़ान बयानु ॾींदो रहियो, साज़िश में उनखे मुलविस करार ॾींदो रहियो रिजीम चेंज जे हवाले सां, पोइ कहिड़ी कुवत, कहिड़ो सुपर पावर जेको आहे मुल्क उहो अहिड़े क़िस्म जी साज़िश असांजे मुल्क में ऐं मुल्क जे ख़िलाफ़ करे सघे थो? साज़िश करण वारा त असांजे उहे ई ममालिक आहिनि जिन्हनि खे असांजी एसेट्स, असांजा जेके न्यूक्लियर एसेट्स आहिनि जिन्हनि खे पसंदि आहे, उहे ममालिक त ज़ाहिर आहे न चाहींदा त उहो अहिड़ो माहौल, अहिड़ो सिस्टम, अहिड़ो मामिलो करणु चाहींदा पाकिस्तान में जंहिंमें असां प्लेट में रखी हर का शइ ॾेई छॾियूं उन्हनि खे। ऐं जेके मईशत जी हाणे किरियल हालत आहे या ॾींहों ॾींहुं किरे थी पई, उन खां बाद ते असां पोइ पंहिंजी शयूं टीन टपड़ विकिणंदासूं न, त उन लिहाज़ सां उन स्टेज ते पहुचाइण लाइ उन्हनि खे पंहिंजा माण्हू, पंहिंजा एजेंट, पॉलिटिकल उन में पॉलिटिशियन्स हुजनि या ॿिए कंहिं मामले में हुजनि, उन्हनि खे उहो चाहींदा तरह सां कनि त हीअ कंस्पिरेसी थ्योरी इन खे चओ या जेका सर्कमस्टांसिस, ग्राउंड सर्कमस्टांसिस उन्हनि खे चओ। जेको माण्हू अॼु ताईं मूंखे इहो न मिलियो आहे जेको इहो चवे त पाकिस्तान जी न्यूक्लियर एसेट्स वॾी कुवतनि खे वणनि था पिया, अमेरिका थियो, इज़राइल थियो, ॿिया वॾी कुवत यूरोपियन कंट्रीज़ आहिनि जे उन्हनि खे वणनि था पिया, अॼु ताईं मूंखे को माण्हू, दाना माण्हू इहो न मिलियो आहे जेको इहो चवे। त हाणे इहा ॻाल्हि जेको आहे थी सके हीअ ॻाल्हि हुजे आसिफ ज़रदारी जे ज़हन में ऐं या ॿियनि जे ज़हन में बि इहा ॻाल्हि हूंदी आहे। टी ॻाल्हि इहा आहे त इहा पॉलिटिकल मक़सदु आहे। इमरान ख़ान अमेरिका जे ख़िलाफ़ बयानु ॾेई पंहिंजो को नैरेटिव ठाहे जेको उनखे पॉलिटिकल गेन थियो आहे
उन जो अंदाज़ो असां नथा लॻाए सघूं। असांजे मुल्क में जेका रेडिकल माइंड साज़ी ज़हन साज़ी थी आहे, जेके असां ज़हन ठाहिया आहिनि ज़िया जे ज़माने खां मथे अञा ताईं, उन में इहो आहे त माण्हू उन मामले खे बाहि कंदा त बस ठीकु आहे, इहा कुवतूं जेके आहिनि इहे असांजा दुश्मन आहिनि, इहे छा तालिबान छा था, उन्हनि छो जंग विड़ी एतिरा साल, इन करे तो सम्झनि था पिए तो दुश्मन आहिनि असांजा। असांजा माण्हू बि उन ज़हन जा आहिनि। इहो न चवंदा त असांजो नंबर 1 कंट्री आहे जेको असां सां वापार थो करे, तिजारत थो करे। नंबर 1 कंट्री आहे जेको कई मामलनि में असांखे सपोर्ट थो करे, केॾी महिल छिड़ी थो पवे जेॾी महिल हुनजे इंट्रस्ट खे। इहे ते कंट्रीज़ जेके आहिनि, जेके मुल्क आहिनि, उहे पंहिंजे इंट्रस्ट खे ॾिसंदा आहिनि। तव्हां चऊं था इमरान ख़ान जो नैरेटिव उहो पूरो थियो। इमरान ख़ान बैकडोर चैनल खोले छॾियो, लॉबिस्ट हायर करे वरिता पंहिंजा 8-10 महीना पहिरियां जेॾी महिल प्राइम मिनिस्टर हुन वक़्तु ई लॉबिस्ट हायर करे वरितो। हाणे लॉबिस्ट हायर करण खां पोइ हाणे मिलणु शुरू करे छॾियो। उन्हनि फवाद खे मोकिलियईं, ॿिया माण्हू मोकिलियईं, US एम्बेसी में पाण मिलियो। US जे जेके अचनि था पिया सभिनीनि खां विंडी जेका शर्मन, उन्हनि सां पाण अची मिलियो। शी इज़ द एक्सपर्ट एंड उनजी ॻाल्हि काफ़ी मञी वेंदी आहे अमेरिका में। त हीअ सभु ॻाल्हियूं तव्हां ॾिसो त आसिफ ज़रदारी जेको चवे थो ॻाल्हि, उनखे तव्हां टोटल रद्द नथा करे सघो। उन में फ़लसफ़ो इहो ई आहे जेको मूं बयानु कयुमि त यस, पाकिस्तान में न सिर्फ़ु ही, ॿियनि मामलनि में बि इंटरनेशनल इंटरफेरेंस ऐं इंटरनेशनल इन्फ्लुएंस थींदो आहे। जीअं जीअं तव्हांजी हालतूं ख़राबु थींदियूं, उहो इन्फ्लुएंस तव्हांजो वधंदो वेंदो। जंहिं मुल्क जी इकोनॉमी हिते अची बीठी हुजे, जंहिंमें 267 बिलियन जो कर्ज़ हुजे, जंहिंमें असां वटि टोटल 7.5 बिलियन रिज़र्व में हुजनि, 1 बिलियन निकिरी वेंदा हुन मां 5 डिसंबर ते, सुभाणे न परीं 3 ॾींहंनि खां पोइ उहो वरी 6 बिलियन रहिजी वेंदा। 6 बिलियन जो माना तव्हांखे ख़बर आहे त जेके मेडिसिन ठाहिण लाइ जेके असांखे मटीरियल खपे, उनजी LC नथी खुले। इन जो मतिलबु इहो थियो त हाणे माण्हुनि खे, मरीज़नि खे दवाऊं न मिलंदियूं। त हीअ अॻिते वञी इहो सिलसिलो, पोइ दवा खां पोइ वरी फ्यूल न मिलंदो, बिजली न मिलंदी, न मिलंदी, पाणी। त हीअ जेको साइकिल थी पवंदो आहे न, त जेके असांजा दुश्मन मुल्क आहिनि त उहे त ख़ुशि थींदा। इहे हालतूं थींदियूं त असां चवंदासीं बाबा असांजी ज़िंदगी बचायो, बाक़ी हाणे जेको वणी सिखियो। त उन लिहाज़ सां मां सम्झां थो त आसिफ ज़रदारी इशारो कयो हूंदो। ऐं इमरान ख़ान जो जेको उहो बि अदरवाइज़ हुनजी इंटरनेशनल लिंकेज काफ़ी आहिनि, इंटरनेशनल हुनजी फॉलोइंग बि काफ़ी आहे। त उहे ॻाल्हियूं हूंदियूं आसिफ ज़रदारी साहिब जे ज़हन में। जी ठीकु आहे। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर। नसीर मेमन साहब असांखे जॉइन कयो आहे। नसीर साहब, थैंक यू सो मच, तव्हांखे वेलकम चऊं था प्रोग्राम में। छा थी रहियो आहे सर मुल्की सियासत में? मतिलबु यूटर्न सिर्फ़ु सियासी अॻुवान ई नथा वठनि, पर अॼु ख़बर पई आहे त यूटर्न जेके आहिनि उहे जनरल्स बि वठनि था। इदारनि जा सरबराह जेके आहिनि उहे हिकु पासे शहीदनि जी तकलीफ़ खे ख़िताब दौरान चवनि त एपॉलिटिकल, न्यूट्रल ऐं गैर सियासी रहण वारो जेको अज़म आहे उन्हनि ते असां अटल आहियूं। ऐं वरी इंकिशाफ़ थिए त उहे माण्हू जेके आहिनि हिकु धुर जे लाइ न्यूट्रल न रहिया, उन्हनि जी सपोर्ट कंदा रहिया। मोनिस इलाही जे इंटरव्यू ऐं आसिफ ज़रदारी जे इंटरव्यू खे अव्हां कीअं ॾिठो सर? नसीर मेमन साहब। जी मेहताब, मुझे आवाज़ अचे पियो? जी सर, अचे पियो, प्लीज़ कंटिन्यू सर। अच्छा, ही मोनिस इलाही त मुंहिंजो ख़्याल आहे सफ़ा हिनखे एक्सपोज़ करे छॾियो जी। ऐं जेके हुनजा सफ़ा वेझा पंहिंजा आहिनि, हिन खां वधीक वेझा पंहिंजा केरु हूंदसि जो परवेज़ इलाही खे बि पंहिंजो माना वॾे घर जे वॾे खे रिफ्यूज़ कयो, हुन सां नाता ख़राब कया आहिनि इमरान ख़ान जे लाइ। हाणे उहे ई हुनखे एक्सपोज़ कनि पिया। त इन में इंट्रस्टिंग ॻाल्हि इहा आहे त यार उहो ख़ान साहब ते इन जी बियरिंग न आहे, या त हिकु क़िस्म जी चार्ज त हुन रिटायर्ड जनरल बाजवा साहब ते बि लॻाए छॾी। छो त ऐं जेकर इहा ॻाल्हि सची आहे त मोनिस इलाही ईअं तकड़ में ॻाल्हि न कंदो, हुनखे ख़बर आहे त हुनजी माना छा आहे। त बाजवा साहब त पंहिंजे तक़रीब में ख़िताब दौरान चयो त असां गुज़िरियल फेब्रुवरी खां तय कयो त असां हाणे अणधुरिया हूंदासीं, असांजो हाणे वास्तो न हूंदो, असां माना गैर सियासी हूंदासीं, अणधुरिया इन सेंस। त जॾहिं अदम एतमाद जी तहरीक आई आहे उन वक़्तु त फेब्रुवरी खां पोइ जी ॻाल्हि आहे जी। तंहिंजी माना त उन वक़्तु ताईं अञा मुकमल तौर ते उहो गैर सियासी अञा न थिया थी सघूं। असां अॻु में बि चयो न त गैर सियासी हिकदमि चवण सां कोन थी थींदा। स्टेक्स एॾा वॾा आहिनि जो इवन जेकर जेन्युअन ख़्वाहिश बि हुजे ऐं पको इरादो बि हुजे त बि उन्हनि खे डिसएंगेज थियण में हिकिड़ो वॾो अरसो लॻी वेंदो।
त उन स्टेज ते इवन जेकर हुननि परवेज़ इलाही खे चयो त तव्हां वञी हिननि सां वेहो, इहा हिन स्टेज ते हिनखे वेरीफाई नथो करे सघिजे। इहो ॾुखियो आहे इहो चवणु त वाक़ई हुन इहो चयो, पाण चयईं या उतां अंदरि सर्कल्स मां कंहिं ॿियनि चयो, छो त एस्टेब्लिशमेंट जे अंदरि ख़ान साहब जी हमदर्दी जी हिकिड़ी पूरी हमदर्दनि जी लाबी आहे जेका कंहिंखां ॻुझी ॻाल्हि कान्हे का। जी त उन ख़्याल खां मूंखे लॻे थो त हाणे काफ़ी ख़ान साहब अॼु वरी हुन खां ॿी स्टेटमेंट जेका साम्हूं आई, स्टेटमेंट त न आई पर सोर्सिस खां आयल न्यूज़ हुई त हुन पंहिंजे पार्टी जे अॻुवाननि खे चयो आहे त नए फ़ौजी सरबराह ऐं इदारे ते कमेंट को बि न कयो। बिल्कुलु। तो हाणे हू रिट्रीट ते आहे, पहिरियां अमेरिका सां रिट्रीट ते वियो, एस्टेब्लिशमेंट सां अॻु में वञी चुको, जॾहिं चई थी सघे थो शरीक न हुजनि पर पोइ मूंखे बचाए न, जी हाणे कंप्लीट साइलेंस में वञणु थो चाहे। त इहो जेको पस मंज़र आहे इहो सुवाल हिन ते उथंदा रहंदा। रही ॻाल्हि ज़रदारी साहब जी स्टेटमेंट जी, त हुनजो हिकिड़ो जेको इम्पोर्टेंट पॉइंट आहे त इमरान ख़ान इवन गिरफ़्तार थी सघे थो, त उहा मुंहिंजे ख़्याल में हुनखे ज़रूरी इहो न ॾिसिजे त कंहिं इंतकामी कार्रवाई तौरु ई गिरफ़्तार थी सघे थो। हुन ते ॿ जेके तमामु शदीद संगीन केस आहिनि न, उन्हनि में हिकिड़ो तोशाखाना वारो आहे, हुनजी डिक्लेरेशन न करण वारो, ऐं ॿियो जेको अहम केस आहे उहो आहे जेको पर ममनुआ फंडिंग, फॉरेन फंडिंग जंहिंजी ॻाल्हि कई। इहे अहिड़ा मामला आहिनि जंहिंमें तव्हां हिनखे रूल आउट न करे सघंदो त हुन ते को वॾो एक्शन खजी वञे। तो ज़रदारी साहब इन पस मंज़र में चयो साज़िश ॿाहिरी, इहो मूंखे एग्ज़ैक्ट मां नथो चई सघां पर इहा ॻाल्हि ज़रूरी आहे जेका हुन चयो पिए त इमरान ख़ान जो मामिलो वॾो आहे ऐं उहो अञा बि आहे। इहा ॻाल्हि मां इन सां मां एग्री थो कयां त इमरान ख़ान जो मामिलो वाक़ई वॾो आहे। हुनखे जंहिं तरह हुन हिलाऊं कयूं, जंहिं तरह हुन जुल कई, सीरियस तरीन लफ़्ज़ यूज़ कया पंहिंजे सीनियर मोस्ट क़यादत ऐं इदारनि जे लाइ, उहे बग़ैर कंहिं वॾी सपोर्ट जे कंहिं लाइ बि पॉसिबल न हुजनि हा। त उहा ज़रूरु मौजूदु आहे। ॿाहिरीं आहे केतिरी आहे इहो मां नथो एग्ज़ैक्टली चई सघां त का वाक़ई ॿाहिरीं बि आहे या न, पर अंदरूनी तौर ते त हुनखे तमामु वॾी सपोर्ट अॻु में बि हुई, कमज़ोर थी आहे पर हाणे बि आहे। ऐं हाणे वारी सिचुएशन ते जेकॾहिं अव्हां जो कमेंट शामिलु कजे रसीद साहब, अव्हां कमर जावेद बाजवा साहब खे थोरी इहे खणी चइजे त रिआयत ॾिनी आहे त अञा वाज़े न आहे जेको मोनिस इलाही चयो आहे। अहिड़े वक़्त ते जॾहिं पंजाब असेंबली टोड़ण या बेतमादी रिथा आणण जूं ॻाल्हियूं थियनि पियूं, मोनिस इलाही पारां इहा मूव खेॾण जी कोशिशि कई वई आहे त भई पहिरियां त असां जनरल परवेज़ माफ़ कजो कमर जावेद बाजवा साहब जे चवण ते इमरान ख़ान सां वञी मिलियासीं, पर हिन दफ़े जेकॾहिं बेतमादी रिथा आई त थी सघे थो असां ईअं न कयूं। ॾिसो उहा लाइन रुॻो हाणे इंडिविजुअल जी न हूंदी आहे, इहो सम्झणु घुरिजे त हिकिड़े गिवन टाइम ते इंस्टीट्यूशन जी हिकिड़ी पंहिंजी डायरेक्शन सेट थींदी आहे। हा, हाणे छा इंस्टीट्यूशन जी जेका नई क़यादत आहे, मुंहिंजो ख़्यालु आहे हींअर जेका नई क़यादत आहे उहा हिकदमि सां पंहिंजे मथां दोहरो हुजण जो लेवल न लॻाइणु चाहींदी, कहिड़े बि पासे न लॻाइणु चाहींदी कुझु अर्सो, ऐं ख़ासि तौर ते अहिड़े हालत में जॾहिं वेंदे वेंदे अॻूणो फ़ौज सरबराह चयो हुजे त असां हाणे इदारे तौरु फ़ैसिलो आहे, हुनजो न चयो त मुंहिंजो फ़ैसिलो आहे, इदारे जो फ़ैसिलो आहे त असां हिन खां पासे रहंदासीं। त नई जेका क़यादत आहे उहा मुंहिंजो न आहे ख़्यालु त हिकदमि सां एॾो पंहिंजो इमेज ख़राबु न करणु चाहींदी, पाण खे तकरारी न बनाइणु चाहींदी, धुर न थियणु चाहींदी। सो जेकर का बि शइ हिन स्टेज ते डेवलप थिए थी त मुंहिंजो न आहे ख़्यालु त हाणे उतां उन्हनि कॉरिडोर्स खां, उन्हनि कमरनि खां ख़ान साहब खे जेका अॻु वार मिलंदी उहा हाणे मिली सघे, उहा न मिली सघे। ठीकु आहे नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अव्हांजी छा राय आहे सर हाणे जेको कुझु थिए पियो पंजाब असेंबली जे अंदरि, ख़ासि तौर ते गेम जो महवर जेको आहे उहो पंजाब असेंबली आहे, ऐं आसिफ ज़रदारी साहब इहो चवनि त इमरान ख़ान जी गेम ॿाहिरां खां पई हले, पाकिस्तान जो मामिलो न आहे, तमामु वॾी रांदि आहे। नसीर मेमन साहब कुझु त हिन ते शेयर कयो, पर अव्हां वटि का इंफॉर्मेशन आहे या अव्हांखे छा पियो लॻे सर? महताब, मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरीं त गेम आहे या न आहे, पर अंदरी गेम ज़रूरु आहे। हींअर यकीन सां चई सघिजे थो त अंदरि ई अंदरि उहे वेठल माण्हू, जीअं आखाड़े में नूरा कुश्ती कराइबी आहे, हिकिड़े पासे बि तव्हांजो पंहिंजो प्लेयर, ॿिए पासे बि तव्हांजो प्लेयर, हिकिड़नि खे हिकिड़ी जेको आहे सो सलाह ॾियो, ॿियनि खे ॿी सलाह ॾियो, त इहो त हाणे वाज़े थी चुको। हाणे सोचण जो मक़ाम इहो आहे त जॾहिं इहा शइ थिए पई त इन जे पुठियां असुल मुहरिकात कहिड़ा आहिनि, यानी उहा धुर जेका ॿिन्ही खे पंहिंजे पंहिंजे कमनि ते लॻाए ऐं पंहिंजो कमु कढी थी वञे, त इन मां सोचणु घुरिजे त उन्हनि जो पंहिंजो उहो कहिड़ो कमु हो जेको हू कढी विया ऐं तव्हां सभु पोइ ते रहिजी वियो। हाणे जॾहिं इमरान ख़ान खे हिन वक़्तु इहो ख़्यालु अचे थो त हू हुकूमत सां इलेक्शन जे मामलनि ते, चूंडुनि जे तारीख़ुनि ते ॻाल्हियुनि जे लाइ तयारु थिए थो, त इहो उनखे अॻु में छो न पे सोच आई, सम्झ आई त सियासी मामला सियासत जे ज़रिए ऐं सियासतदाननि सां गॾु वेही हल करण जे ज़रिए ई तइ थींदा आहिनि, न कि कंहिं बि इन तरीक़े सां।
ऐं ॿियो ख़ुदि जेका PDM आहे उन्हनि खे इहा शइ छो न पई सम्झ में आई त हू कंहिं ॿिए जे आशीर्वाद ऐं चवण ते अॻिते वधी करे कंहिं हुकूमत खे जेकॾहिं हेठि मथे कनि था त उन में हुननि खे पंहिंजो फ़ाइदो केतिरो थो थिए, उन मां ॿियो केरु फ़ाइदो केतिरो वठी थो वञे। त ईअं चइजे त अंदर ई अंदरि हिन मुल्क जे अंदरि के हिकिड़ा अहिड़ा हथ ऐं हिकिड़ा उहे वेस्टेड इंट्रस्ट रखंदड़ धुरियूं अहिड़ियूं ज़रूरु आहिनि जेके पंहिंजे मुफ़ादनि जे पूराए जे लाइ सियासतदाननि खे, सियासी जमायतुनि खे ऐं सियासी सॼे मामलात खे पंहिंजे हथ में रखी इस्तेमालु कनि था ऐं यकीनी तौर ते उहे पंहिंजा ई फ़ाइदा हासिलु करे वञनि था, पोइ उहे उन्हनि जा इदारती फ़ाइदा हुजनि या इनफ़रादी फ़ाइदा हुजनि। घणे भाङे आउं हिन खे इदारती जे बजाए इनफ़रादी फ़ाइदनि सां ॻंढींदुसि त हर उहो फ़र्द जेको ताक़तवर बणिजी कंहिं इदारे में अचे थो त उहो पंहिंजे ज़ाती मुफ़ादनि खे तरजीही बुनियाद ते तहफ़ुज़ फ़राहम करण जे लाइ न रुॻो उन वक़्त ताईं जेसीं ताईं हू उन कुर्सी ते वेठो आहे, पर उन कुर्सी तां लहण खां पोइ उनखे सेफ एग्ज़िट ॾियणु, पोइ चाहे भली केरु जेकॾहिं इहा दावा कंदो हुजे त मुंहिंजी वर्दी मुंहिंजी चमड़ी आहे उहा कोन लहंदी, पर उनखे सेफ एग्ज़िट कीअं ॾिनो थो वञे, कीअं महफ़ूज़ तरीक़े सां उनखे ॿाहिरि मुल्क खां वञणु ॾिनो थो वञे, इहे सभु शयूं माज़ी में बि ॾिठियूं वयूं ऐं हाणे बि इहा ई शइ नज़र अचे थी पई त जॾहिं तव्हां इन्हनि मामलनि ते ॻाल्हाईंदव, हथु खणंदव त तव्हां खां पुछाणो थींदो। तंहिंजे करे हिते सभु मामला असुल में इहे उन्हनि जे हिकिड़े मख़सूस ऐं महदूद वेस्टेड इंट्रस्ट सां लाॻापियल ऐं ॻंढियल हुजनि था। हींअर बि आउं ईअं थो सम्झां त इमरान ख़ान या PDM जूं जमायतूं उन्हनि खे इहो सोचणु घुरिजे त हू जमहूरी अमल खे, पार्लियामेंट खे ऐं समूरे इलेक्शन जे प्रोसेस खे केतिरो मज़बूत ऐं मुस्तहकम बणाए सघनि था, केतिरो उनखे साफ़ शफ़ाफ़ बणाइण लाइ हिक ॿिए सां वेही करे मामलनि खे तइ करे सघनि था जो कंहिं ॿिए जे हथां का बि धुर सुभाणे वरी ॿीहर ईअं इस्तेमालु न थी सघे। ऐं ही जेके केसिस जा फाइल हुजनि था इहे सभु जा सभु उन वक़्तु ई सभिनी ते खुलनि था जंहिं वक़्तु हुननि खे कंहिं बि क़िस्म जे हिकिड़े पंहिंजे पसंदि जे फ़ैसिले वठण जी ज़रूरत पए थी। त हींअर आउं सम्झां थो इमरान ख़ान बि इन्हनि ई फाइलनि जे फंदे में फाथो आहे जंहिंमें तोशाखाना जो केस हुजे, फॉरेन फंडिंग केस हुजे या हींअर तोहीन अदालत वारो केस हुजे, इहे अहिड़ा मामला आहिनि जेके इमरान ख़ान खे कंहिं न कंहिं तरह सां मजबूर कंदा त हू उहो ई कमु करे जेको हुन खां वरितो वञे। ऐं सम्झां थो पंजाब जे अंदरि हींअर जेका गेम हले पई उन सॼी गेम में समूरो मामिलो इमरान ख़ान सां ॻंढियल आहे ऐं चौधरी बिरादरान सां ॻंढियल आहे। ख़ासि करे मुनिस इलाही ऐं परवेज़ इलाही चाहींदा त हुननि खे हिन वक़्तु बि ऐं ईंदड़ वक़्त में बि जेकॾहिं इक़्तिदार जी यकीन दहानी हुजे, गारंटी कराई वञे त हू को बि क़दम खणी सघनि था। जी मेहताब जी। इनाम भट्टी साहब ॿियो बि मामिलो आहे जंहिं ते बि अवां जो कमेंट शामिल कंदासीं, वक़्तु बि कुझु घटि आहे। अमर सिंधु साहिबा ॾांहुं वधू पिया। अमर साहिबा, दिफ़ा वारी वज़ारत पारां हुकूमत खां कुझु वधीक फंड्स जेके आहिनि उन्हनि जी डिमांड कई वई आहे ऐं चयो इहो वियो आहे त छाकाणि त महांगाई तमामु घणी आहे, तेल जूं क़ीमतूं वधनि पियूं, इन्हनि सां निबरण जे लाइ असांखे फंड्स जेके आहिनि उहे घुर्बल आहिनि। ऐं हिते एड कयां त 28 अक्टूबर ते बि काबीना जी इक़्तिसादी राब्ता कमेटी दिफ़ाई वज़ारत जे लाइ 31 अरब रुपयनि जी ग्रांट जी मंज़ूरी ॾिनी हुई। अहिड़े वक़्त में जॾहिं मुल्क जो दिवालो निकिरण जे मुल्क वेझो आहे, मुआशी सूरतहाल तमामु घणी ख़राबु आहे, ॿोॾि मुतासिरनि जी इमदाद जे लाइ पैसा न आहिनि, अहिड़े वक़्तु अहिड़े क़िस्म जो मुतालबो मां कीअं पिया ॾिसो? ऐं दिफ़ा वारी वज़ारत जी इहा ज़िम्मेवारी बि वधी वई आहे त महांगाई जेका आहे उहा घटि करण जे लाइ बि फंड्स खपनि। मुख़्तसर कजो प्लीज़। ॾिसो, हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तान जे अंदरि दिफ़ाई ख़र्च आहिनि जेका रोज़मर्रा जा ख़र्च आहिनि उन्हनि जो जेको बैलेंस बिगड़ियल आहे उन सां पाकिस्तान जी सॼी मईशत बिगड़ियल आहे। पाकिस्तान जी मईशत इन करे कोन्हे बिगड़ियल त पाकिस्तान जे अंदरि जेका असां जेके पैदावारी जेके ज़रिया आहिनि उन्हनि पैदावारी ज़रियनि जे हवाले सां जेका असां केतिरो करे सघिजे थो। हिन वक़्तु मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सॼी दुनिया जे अंदरि जंहिं तरह सां महांगाई ऐं जंहिं तरह जो जेका असां यूक्रेन वार खां पोइ जेका सिचुएशन पैदा थी आहे, ख़ासि तौर ते इन जेका असां ऑयल जी क़ीमतनि में, छाकाणि त उनजो सप्लायर जेको आहे सो पूरे यूरोपी यूनियन जो रशिया रहियो आहे, त उन हवाले सां ॾिसे त उनजा असर सॼी दुनिया ते पिया आहिनि। पर सॼी दुनिया उनखे निबेरण लाइ जेके उपाउ वरिता आहिनि उन्हनि जो उपाउ में बि इहा शइ जेका असां माण्हू
आम आवाम ऐं आम आवाम जी ज़िंदगी खे प्रायोरिटाइज़ कयो वियो आहे, ॿियनि सभिनी जेका असां मामलनि खे पोइ रखियो वियो आहे। हीअ असांजे मुल्क जी बदकिस्मती आहे त अहिड़ी सॼी सूरत हाल में जॾहिं मुल्क जी मईशत तरे लॻण जे क़रीब हुजे, बल्कि तरो लॻी चुको हुजे, ऐं उन खां पोइ जॾहिं ॿाहिरां का असांखे अहिड़े क़िस्म जी इमदाद या अहिड़े क़िस्म जी शइ नज़र न अचे, उन वक़्तु दिफ़ाई ख़र्च घटाइण जे बजाए ऐं ॿिया जेका लग्जरी जेके ख़र्च आहिनि, जेके सरकार जा या हुकूमतनि जा या जेका असां ईअं चयूं त इंतिज़ामिया जा, उहे घटाइण जे बजाए हिकिड़ो जेको दिफ़ाई जेका असां महकमो चवे त असांखे जेका असांजा पैसा वधाए ॾियो ऐं उनजो अल्टीमेटली ॿार कंहिंखे सड़ो पवंदो, इहा ॻाल्हि ज़रूरु ज़हन में रखणु खपे। उन अल्टीमेटली जेका असां जेका कुल्हा कस्बा उहो अवाम कहिड़े जेका असां उन्हनि इदारनि खां पंहिंजी जेका असां रिलीफ घुरी सघंदो, इहो सवाल मां सम्झां थी त ॿाहिरि जेका असां कर्ज़ा चुकाइण खां वधीक उहो इम्पोर्टेंट आहे त हीअ जेका असां आवाम खे कंहिंजे आसिरे ते छॾी पिया, त मां सम्झां थी त ख़ुदि इदारती सतह ते सोचणु बि खपे ऐं उन वक़्तु जॾहिं आवाम खे रिलीफ जी ज़रूरत आहे, इन क़िस्म जी जेका असां उन खां न रुॻो जेका असां उनखे रैशनलाइज़ करणु खपे ऐं उन रैशनलाइज़ेशन में जेका टॉप प्रायोरिटी ॾियणु खपे, उहा जेका पाकिस्तान जे अवाम खे जेको अॻई महांगाई में जेको आहे सो ख़ार थी रहियो आहे, उनखे जेका असां ज़रूरु अहमियत ॾियणु खपे। जी ठीकु आहे अहमद सिंधु साहब, थैंक यू सो मच। नसीम अहमद साहब आयो सर लाइन ते? ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां छा ख़्यालु आहे सर? बोर्ड जी सूरत हाल जीअं जो तीअं बरक़रार आहे, महांगाई उरूज ते पहुतल आहे ऐं इमदाद या फंड्स जी ज़रूरत ग़रीब माण्हुनि खे हुअणु खपे, अवाम जे लाइ का सब्सिडी ॾियणु खपे, उहो प्रोग्राम को साम्हूं अचणु खपे, पर दिफ़ा वारी वज़ारत वधीक फंड्स घुरे पई ऐं शायदि 2 महीना मस थिया हूंदा, 28 अक्टूबर ते 31 अरब रुपयनि जी ग्रांट जी मंज़ूरी बि ॾेई चुकी आहे इक़्तिसादी राब्ता कमेटी दिफ़ाई वज़ारत जे लाइ। महताब, मुंहिंजे ख़्याल में जीअं मूं सवेर ई ॿुधायो त हिते जमहूरी हुकूमतुनि, जमहूरियत ऐं अवाम ऐं पार्लियामेंट, इन खां वधीक इहे ख़ुदि सियासतदान इन्हनि ई शयुनि ते फाथल रहनि था त हुननि खे इन्हनि शयुनि में वधीक मजबूरी महसूसु थिए थी ऐं उन्हनि ते हू वधीक पाण खे मजबूर महफ़ूज़ कनि था, छाकाणि त उन्हनि जो सॼियूं कमिटमेंट सभु इन्हनि सां ई सलाह ॾियनि, तंहिंजे करे इहे सभु डिमांड्स उन्हनि जूं पूरियूं हू करे सघंदा। पर गुज़िरियल 6 महीननि खां वठी करे जेको असां मुसलसिल चयो पए त सिंध जे अंदरि ॿोॾि जो बीठल पाणी हुकूमत जे कंहिं बि तरह सां तरजीहात ते कोन्हे त उन्हनि खे कढे, उन्हनि खे ज़मीनुनि खे आबादी जे लाइक़ु बणाए, ॻोठनि खे वापसि रहाइश जे क़ाबिल बणाए ऐं माण्हू जेके दरपदर आहिनि उन्हनि जी का सहायता करे सघे। वेंदे एतिरे तोणी जो जेका बि ॿाहिरीं इमदाद आई पए उन जा हिन वक़्त ताईं के बि अंग अखर चङी तरह ते पधरा कोन था थियनि। ख़ुदि पाण स्टैंडिंग कमेटी में जॾहिं ॾिठो हूंदो तव्हां त नफ़ीसा शाह उन्हनि खां पुछो त तव्हां वटि अंग अखर कहिड़ा आहिनि, त हुन वटि एनडीए में जेका आहे उन्हनि वटि अंग अखर ई कोन हुया त केतिरी इमदाद आई, केतिरी विरहाई वई, माण्हू केतिरा अफेक्ट थी विया आहिनि, छा आहे। त इहो ई साॻियो वरी हेठि हिते सिंध में बि सूरत हाल आहे त सिंध हुकूमत वटि अञा ताईं इहे अंग अखर ई कोन्हनि चङी तरह ते पधरा त केतिरा ॻोठ, केतिरा माण्हू, केतिरी आबादी जे लाइक़ु ज़रई ज़मीन उहा उन पाणी हेठि अची वई, केतिरी उहा वापसि थी आहे। बसि ईअं तक़रीरुनि में ऐं उन में प्रेस बयाननि में चई छॾींदा त 80% जेको आहे सो माण्हू वापसि घरनि में बहाल थी विया आहिनि, 80% पाणी निकिरी वियो आहे, 80% माण्हुनि जी सहायता थी वई आहे। जॾहिं त ग्राउंड रियलिटी आहे त कल्ह बि ख़ैरपुर नाथन शाह खां हिकिड़ा दोस्त आया त उन्हनि ॿुधायो त रस्ते जे ॿिन्ही पासनि खां पाणी उअं ई जो उअं ई बीठो आहे ऐं असां मुसलसिल चवंदा रहियासीं त पाणी जो जॾहिं वहकिरो अञा घटिजी वेंदो त उनजे नेकाल जो को बि लंघ रस्तो जेको आहे सो या को बि तरीक़ो या ज़रियो न बचंदो सवाइ कंहिं बि मशीनी तरीक़ेकार जे या मशीनुनि जे ज़रिए उन पाणी खे कंहिं पासे कढण जो, त सरकार वटि उहो बि कोन्हे। ऐं ॿियो जेके माण्हू अञा ताईं रस्तनि ते खेमनि में या किथे बेवाह पिया आहिनि उन्हनि जे लाइ बि का वाहुर कन्हे। त सिंध हुकूमत बशमूले वफ़ाक़ी हुकूमत हुननि जी तरजीहात ते तव्हां कॾहिं बि न ॾिठो हूंदो त हिन वक़्त ताईं कॾहिं का अची उन्हनि ब्रीफिंग ॾिनी हुजे, कॾहिं ॿुधायो हुजे त छा हू कनि था, छा नथा कनि। ख़ुदि अमेरिकन इदारनि जे तरफ़ां कल्ह शायदि हिकिड़ी का आई आहे त उन्हनि
$80 मिलियन या केतिरा जेको आहे सो उहे सिंध जे लाइ या जेके बि ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि जे लाइ ॾिना, उन्हनि जे लाइ ख़बर न आहे छा थियो, कीअं इस्तेमालु थिया। त आउं सम्झां थो तरजीह पूरे मुल्क जे अंदरि सियासतदान तोड़े ॿिया सगारा इदारा उन्हनि जे तरजीहात ते अवाम कोन्हे, अवाम जो अहंज ख़तमु करणु कोन्हे, पर उन्हनि जूं पंहिंजूं ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे उहे पूरो कनि था। ईअं ई तव्हांखे असेंबलियूं नज़र ईंदियूं, ईअं ई तव्हांखे ॿिया इदारा नज़र ईंदा जिन जा इख़राजात रोज़ बरोज़ वधंदा वेंदा, उन्हनि में का बि घटिताई न ईंदी। हू अञा तव्हांखां डिमांड कंदा वेंदा त असांखे ज़रूरत आहे उन में ग्रांट वधायो, बजट वधायो, पघारूं वधायो, पर बाक़ी ॿिए पासे हींअर सूरत हाल इहा आहे त ख़ुदि फॉरेन मिनिस्ट्री में ॿाहिरनि मुल्कनि में जेके मुलाज़िम आहिनि चवनि था 3 महीननि खां उन्हनि खे पघारूं न मिलियूं आहिनि। हिते असां वटि यूनिवर्सिटीज़ जी हालत इहा आहे त ख़ैरपुर यूनिवर्सिटी हिन पहिरीं ते पघार कोन ॾिनी आहे, मेहरान यूनिवर्सिटी में अॼु अधु पघार सिर्फ़ु ॾिनी वई आहे। ईअं ई ॿियनि सभिनी यूनिवर्सिटियुनि जी सूरत हाल आहे। त सूरत हाल इहा तव्हांजे आॾो आहे, हिकिड़े पासे ज़ीरो आहे, ॿिए पासे जेको आहे सो अञा वधीक डिमांड आहे। जी प्रोफेसर नाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। उम्मीद ही करे सघी थी बहितरीअ जे लाइ, वॾी महिरबानी अवांजी, अवां प्रोग्राम में शामिल थियो। अमर सिंधु साहिबा, थैंक यू सो मच, अवांजी वॾी महिरबानी। नसीद मेमर साहब, थैंक यू सो मच, अवांजी वॾी महिरबानी। ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब बि कमेंट कयो, अवां सभिनी जी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुज़िरियल जेके 2 अहम इंटरव्यूज़ थिया आहिनि उन्हनि मुल्की सियासत में बड़धक पैदा करे छॾियो आहे। हलचल जीअं चइबो आहे न, पाणीअ में जेकॾहिं पथर उछलिजे त जहिड़ी तरीक़े सां उहे लेयर्स ठहंदियूं आहिनि, ईअं हिकिड़ो बड़धक असांखे नज़र अचे पियो। मोनिस इलाही साहब जो इहो चवणु त इमरान ख़ान जो साथ ॾियण जे लाइ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे। उहे हालांकि हाणे रिटायर थी चुका आहिनि, पर उन्हनि जो लिंक जेको आहे उहो ज़ाहिर थियो आहे। मोनिस इलाही एॾी वॾी ॻाल्हि कई आहे त ज़रूरु इन ते केतिरा ई सवाल जेके आहिनि उहे बि पैदा थियनि था, इन ते ॻाल्हि ॿोल थी। ऐं आसिफ ज़रदारी साहब जो इहो चवणु त इमरान ख़ान जी वॾी गेम रही आहे, अञा बि संदसि गेम तमामु वॾी आहे जेका पाकिस्तान में न पर परॾे खां ऑपरेट पई थिए, परॾे खां खेॾी पई वञे। इन बि केतिरा ई सवाल उथारिया आहिनि जंहिंजा जवाब ॻोल्हण जी कोशिशि कईसीं। अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।